मस्जिद में बैटरी चोरी कंदे शहरनि हिक चोर खे सोगो करे वरितो। आदिलपुर में ही ख़बर अवां खे ॾी पिया। इलाइक़े वासियुनि चोर खे पकड़े मारकुट करण खां पोइ पुलिस हवाले करे छॾियो। चोर जी गुलाम फरीद कोरी जे नाले सां सुञाणप थी वई आहे। आदिलपुर में अपडेट न्यूज़ अवां खे ॾी पिया। मस्जिद में बैटरी चोरी कंदे शहरनि हिक चोर खे सोगो करे वरितो। इलाइक़े वासियुनि चोर खे पकड़े मारकुट करण खां पोइ पुलिस हवाले करे। आदिलपुर में इन जा वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ से रिपोर्टर माजिद कलवर खां। माजिद, छा अपडेट्स आहिनि तव्हां वटि? जी मेहताब, ये आदिलपुर लगभग पूरा मस्जिद में बैटरी चोरी कंदे उठण पारां पीछो कंदे उन चोर खे सुबुह करे वरितो। चोर खे सुबुह करण बाद उठण पारां उनखे मारकुट करण बाद आदिलपुर पुलिस हवाले कयो वियो आहे। मगर इहा जेको चोर आहे वो हिन वक़्त ते उन चोर खे ना ई केस दाख़िल थी सघियो आहे, न कोई जेको आहे हिन वक़्त लाकअप लॻियो आहे। उहो चोर जेको आहे आदिलपुर लाकअप पारां वेठल आहे। ठीकु आहे माजिद अली कलवर, महिरबानी अपडेट करण जे लाइ।